बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एडवोकेट मुफीद नारे जो पारां दोस्तों के अस्सलाम वालेकुम मलिका अॼु जे ऑनलाइन लेक्चर प्रोग्राम में मुझो टॉपिक है नेशनल हाईवे सेफ्टी ऑर्डिनेंस ऐं पाकिस्तान मोटर व्हीकल ऑर्डिनेंस, जंहिंजे तहत रोड रस्ते ते जेके बि गाॾियूं मोटर कारूं मोटर साइकिलूं या जेके बि गाॾियूं हलंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो असां कानूनी तरह सां ख़िलाफ़ वर्जी कंदा आहियूं त जेके आम रूटीन में असांखे मसइला पेश ईंदा आहिनि ऐं आम रूटीन में जेके ख़िलाफ़ वर्जी असां कंदा आहियूं उन में केतिरे दंड जी सज़ा लॻी सघे थी। अचो त आउं तव्हांखे इन जे बारे में आगाही ॾींदो वञा। अक्सर करे असां तव्हांखे इन बारे में लाइल्मी हूंदी आहे जंहिंजे करे असां कंफ्यूजन जो शिकार थी वेंदा आहियूं। मोटरसाइकिल ते जेकॾहिं तव्हां ऐं असां ट्रेल सवारी कयूं था उन अमल जी सख़्ती सां मना थियल आहे। कानूनी नज़र में बि ऐं कंपनी जेका मोटरसाइकिल ठाहे थी उन जे तहत बि ट्रेल सवारी ते पाबंदी आहे। पर जेकॾहिं असां ग़लती सां ट्रेल सवारी कयूं था उन में असां ते केतिरो जुर्मानो लॻी सघे थो। आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ट्रेल सवारी जी ग़लती में असांखे 300 रुपयनि ताईं जो जुर्मानो लॻी सघे थो। जॾहिं त ड्राइविंग जे दौरान असां अगरि मोबाइल फ़ोन जो इस्तेमालु कयूं था त अगर मोटरसाइकिल असां हलायूं था ऐं असां मोबाइल फ़ोन इस्तेमालु कयूं था त असां ते 200 रुपये जो जुर्मानो लॻी सघे थो। जेकॾहिं असां मोटर कार ड्राइव कयूं था ऐं ड्राइविंग जे दौरान मोबाइल फ़ोन इस्तेमालु कयूं था त असां ते 300 रुपये जो जुर्मानो। जॾहिं त असां का पब्लिक ट्रांसपोर्ट हलायूं पिया ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट जी ड्राइविंग जे दौरान अगरि मोबाइल फ़ोन इस्तेमालु कयूं पिया त असां ते 500 रुपये जो जुर्मानो लॻी सघे थो। उन खां अलावा अगरि असां गाॾी जा सीट बेल्ट न पिया ॿधूं ऐं असां ड्राइव कयूं पिया त असां ते 300 रुपये जो दंड लॻी सघे थो। विदाउट ड्राइविंग लाइसेंस असां अगरि गाॾी हलायूं पिया त असां ते 1000 रुपये जो दंड। जॾहिं त असां ओवर स्पीडिंग जेका जे रोड जे मुनासिबत सां स्पीड लिमिट मुक़ररु कई वई आहे उन खां 40% असां मथे गाॾी हलायूं पिया त असां ते 750 रुपये जो दंड। पर जेकॾहिं 40% खां अञा बि असां 50% खां अबो वञूं पिया त असां ते 1500 रुपये जो दंड लॻी सघे थो। उन खां अलावा कंहिं रोड रस्ते ते गैर कानूनी तौर ते असां अगरि कंहिं सां रेस रखूं पिया गोए रखूं पिया त असां 1000 रुपये खां 2000 रुपये ताईं जो जुर्मानो लॻी सघे थो। रेलवे फाटक असां वटि हूंदा आहिनि जिते रेलवे गेट लॻल न आहिनि हूंदा या अमूमन रेलवे गेट लॻल हूंदा आहिनि पर कुझु अमलदारनि जे नाले जे सबबु हुते को अमलदार मुक़ररु न हूंदो आहे। उन रेलवे गेट ते बि असांजा जेके प्रोटोकॉल्स आहिनि उनखे फॉलो न करे असां जेकॾहिं गाॾी टपायूं पिया असां ते 500 रुपये जो दंड लॻी सघे थो। का स्कूल बस असां खां अॻियां गुज़रे पई या असां जे भरिसां गुज़रे पई ऐं असां उनजो इंतज़ारु न पिया कयूं त असां ते 500 रुपये जो दंड लॻी सघे थो। जॾहिं त को वर्दी में ऑफिसर को पुलिस वारो को मोटरवे पुलिस वारो अगरि असांखे इशारो करे पियो बीहण जे लाइ ऐं असां गाॾी न पिया बीहारियूं त असां ते 500 खां 1000 रुपये ताईं जो दंड लॻी सघे थो। इन क़िस्म जा जेके बि रूल्स रेगुलेशन्स जेके बि दंड जी रक़म ऐं क़ैद जा जेका बि सज़ाऊं पाकिस्तान हुकूमत जे तरफ़ां मुक़ररु थियल आहिनि इन जो पूरो तफ़सील पाकिस्तान मोटरवे जी वेबसाइट ऐं उन खां अलावा कम्युनिकेशन मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन जी वेबसाइट ते तव्हांखे ऑनलाइन मिलंदो। अॼु जे लाइ तव्हांजे ख़िदमत में एतिरो अर्ज़ु आहे। वधीक अपडेट ऐं वधीक आगाही जे लाइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं वॉच कंदा रहंदा। थैंक यू।